बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम प्यारा व्यूअर्स। जी साग में सिंधी अल्फ़बे जी पटी के बारे में पढ़ी आया आहियूं। इन में असांखे ख़बर आहे त 52 लेटर्स आहिनि, 52 अखर आहिनि। मसइलो इहो आहे त जेके नवां शागिर्द आहिनि क्लास KG में या क्लास 1 में, या उहे जेके नवां सिखंदड़ आहिनि, भले उन्हनि जी उमिरि वॾी हुजे, उन्हनि में हिकिड़ो मसइलो असां जेको ख़ासि करे ॿारनि में जेके स्कूलनि में पढ़नि था उन्हनि में हिकिड़ो मसइलो ॾिठो आहे। मसइलो असां इहो उन्हनि में ॾिठो आहे त जेके अखर आहिनि, हीअ जेके 52 लेटर्स आहिनि, हाणे इन में ॿार लिखण में ग़लती कंदा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते हिन जो को एग्ज़ाम्पल खणूं था। हाणे मिसाल ॻाल्हि असां चेचंड जो हिकु मिसाल खणूं था। हाणे चेचंड जो मिसाल असां खयोसीं त ॿार चेचंड खे ॿ सूरतनि में लिखंदा आहिनि। पोइ उन में चेचंड जो कॾहिं नुक़्तो जेको ही हूंदो आहे उहो मथां रखंदा आहिनि, कॾहिं चेचंड जो ही नुक़्तो आहे जे उहो हेठे नुक़्ते जे बराबरि में रखंदा आहिनि। सही आहे, जेके ग़लति हूंदा आहिनि। हाणे इन जी मां हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे, इनशाला उहा कोशिशि जेकी आहे क़बूल पवंदी। अचो त इन खे थोरो तफ़सील सां पढ़ूं। हाणे हीअ असांजी हिकिड़ी नंढी कोशिशि आहे। हाणे इन में ॿार जेके आहिनि या नवां सिखंदड़ हिकिड़ी ग़लती कंदा, ग़लती इहा था कनि त ॿिए बुक खे कॾहिं कॾहिं ॿार हिन सूरत में लिखंदा आहिनि जेको ग़लति आहे। सही ही आहे। ॾिसो चेचंड में कॉमन मिस्टेक कीअं कंदा आहिनि त ॾिसो, चेचंड खे के ॿार जॾहिं से हुन खां सूरत कॾहिं करायूं था, या जेके नवां सिखंदड़ ॿार आहिनि त उन में चेचंड कॾहिं हीअं था लिखनि, कॾहिं हिन सूरत में लिखनि था जेको ग़लति आहे। सही चंड लिखत में ईअं सालम अखर आहिनि ही सही, ऐं धाल धोबी ग़लति कॾहिं कॾहिं हीअं लिखंदा आहिनि, सही हीअं आहे। ॾिसो दाल धोबी मथां ॿ नुक़्ता हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं। सही आहे। डाल ॾीडर बि हीअं लिखंदा आहिनि जेको ग़लति आहे, या हीअं लिखंदा आहिनि जेको ग़लति आहे। सही तव्हांजे अखियुनि जी जॻह ॿ असां सॼा नुक़्ता ॾींदासीं दाल ॾीडर में मथां, पर हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं। ऐं टियों जेको नुक़्तो थींदो आहे हेठां, इन ॿिन्ही जे विच में ॾींदासीं। सही, हेठां ई ॾींदासीं न थोरो। सही। ऐं शीन शीं ॿारनि में जेकी मिस्टेक थिए थी, शीन शीं ॿार ॾिसो नुक़्ता हुनखे ईअं ॾींदा आहिनि जेको ग़लति आहे। सही नुक़्ता ईअं ऐं जेको आहे त ॻे गऊं या ॻे गेरो, उनखे ॿार हीअं नुक़्ता ॾींदा आहिनि जेको ग़लति आहे। सही इन जा हीअं आहिनि। ऐं ईअं सिंग खे सही, ईअं सिंग ॾिसो तव्हां ॾिसी सघो था ईअं लिखियलु आहे। ग़लति जेको आहे त कॾहिं कॾहिं ॿार हिन हिसाब सां लिखंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जेके बेसिक नंढियूं नंढियूं ग़लतियूं ॿार कनि था उनखे सुधारण जो आहे। ऐं ॿी ॿार हिकु मिस्टेक कंदा आहिनि, हूंदी मिस्टेक आहे पर उन में लफ़्ज़नि जी जेके 52 लेटर्स आहिनि उन जे अखरनि जी रदो बदल थींदी आहे। अचो त उन जे बारे में बि असां पढ़ूं। हाणे मिसाल जे तौर ते हीअ अखर 52, हाणे इन्हनि में कुझु अहिड़ा अखर आहिनि जीअं ॾिसो बे भित आहे ऐं थेलो आहे। सही, हे जे ॼिभ या ञे मुञे, त इहे बि ॿार इंसिडेंटली जेको आहे त ग़लति लिखंदा आहिनि। ग़लति लिखण में छा थींदो आहे त उन्हनि अखरनि जी पोज़ीशन मटिजी वेंदी आहे। सही आहे। अचो त उन जे बारे में बि थोरो असीं पढ़ूं था। हाणे ॾिसो कॾहिं कॾहिं भुल में ॿार बे भित जी जॻह ते थेलो लिखी वेंदा आहिनि। सही। हाणे ॾिसो हीअ इन में आहे, कॾहिं कॾहिं ॿार जॾहिं असीं उन्हनि खां चऊं था त बाबा तव्हां इहो अल्फ़बे जी पटी सॼी लिखो, त उन्हनि में हीअ कॉमन मिस्टेक्स कनि था। या सूरत ख़ती में जॾहिं असीं चऊं था त बे भित लिखो त उन जॻह ते हो थेलो लिखी था वञनि। जॾहिं असां चऊं था उन्हनि खे इहे ॼिभ लिखो त ईअं मुंहुं लिखी था वञनि। सही। त उन में छा थींदो आहे, पंहिंजे हिसाब सां उहो ग़लति आहे, पर उहो ग़लति मां जेको आहे त उन अखरनि जी बीहक जेकी आहे न उहा उन में थोरी मर्सट थींदी आहे। सही आहे। हाणे उन जा कुझु मिसाल जेके आहिनि मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु रखिया आहिनि। हाणे ॾिसो, जॾहिं को ॿार थेलो ग़लति लिखे थो त उहो हिन सूरत में लिखे थो, सिसाब ग़लति लिखे थो त टे टोपी जी सूरत में लिखे थो। हाणे ॿिए बुक ऐं ठे ठूठ, जेकॾहिं के ॿार ग़लति लिखंदा ठे ठूठ त उहो ॿिए बुक थी थो वञे, ॿिए बुक लिखंदा त ठे ठूठ थी थी वञे। दाल धोबी लिखंदा, सही आहे, ग़लति त कॾहिं कॾहिं इंसिडेंट ग़लति लिखंदा त उहो जेको आहे त ढाल ढगो थो थी वञे। अहिड़ी तरह जे ॼिभ ग़लति लिखंदा त उहा ञे मुञ थी थी वञे, या ञे मुञ उनखे लिखणी आहे त उन जॻह ते ॼे ॼिभ लिखनि था। हाणे इहे जेके नंढियूं नंढियूं ऐं ग़लतियूं ॿारनि में ॾिठियूं आहिनि, सही आहे, उहा मां तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं। हाणे ॾिस, मां इन जे लाइ पियो लिखी सघां कुझु अहिड़ा अखर जंहिंखे ग़लति लिखण सां अखरनि जी जॻह तब्दील थी वञे थी। उहो मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि त ॾिसो, जीअं बे भिती जॻह ॿार जेकॾहिं बे भित खे मिसाल ते तारे जे पोयां लिखंदा,
ॿिए भित खे तारे जे पोयां लिखंदा त उहो थेलो थी वेंदो। सही आहे। ऐं जेकॾहिं थेले खे तारे जे अॻियां लिखंदा ग़लतीअ में त उहो ॿिए थींदो, जीअं मां मथे एग्ज़ाम्पल्स ॾेई आयो आहे। थैंक यू।